उन वाले से टाइम न पियो मिली सघे जीअं बि असांखे टाइम मिलियो असां हींअर हाज़िर थिया आहियूं वॾी थोरा थी ऐं मलक कुर्बन तव्हांजो टाइम मूंखे मिलियो मलक कुर्बन तव्हांजा असल में तव्हांजा जेकी परिस्तार उनजी खोड़ सारी फरमाइश हुई त छो न मुनवर साहब ए टू ज़ेड में अचे मुनवर साहब ए टू ज़ेड में अचे पर मां माज़रत खां ऐं जॾहिं इंसान उते पहुची वेंदो पोइ घटि टाइम ॾींदा आहिनि उहो यकीन तव्हां में आहे जी न आहे हुन टाइम ॾींदा आहियो न ईअं न आहे न सो मां सम्झां थी त अगरि सिंगर आहे त शाइर हुजणु घुरिजे शाइर न आहे त मां सम्झां थी सिंगर अधूरो आहे न ईअं आहे न सो शाइर साहब ए टू ज़ेड में मौजूदु आहे माशाअल्लाह हिंद ऐं सिंध में हुनजी शाइरी जो जादू आहे अॼु मां रिक्वेस्ट कंदमि छो न मूंखे बि शाइरी मिलणु घुरिजे अस्सलाम वालेकुम कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह लख कुर्बन तव्हांजा तव्हां टाइम पे ए टू ज़ेड में आया आहियो लख कुर्बन तव्हांजा इन जे लाइ महिमान ए टू ज़ेड में मौजूदु कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो छा चवणु चाहींदव ए टू ज़ेड में अची करे मुनवर साहब मौजूदु आहे हुन सां गॾु मौजूदु आहियो कीअं फील थी रहियो तव्हांखे है न सिंध में जो ख़ूबसूरत नालो है ख़ूबसूरत चेहरो भी आए है हमेशा चपन त मुल्क होंदी है आई कोर्स जेके भी सॉन्ग्स आए माशाल्लाह धमाकेदार सॉन्ग है मां यो सोचा था केड़े सॉन्ग जो नालो खड़ा केड़ो सॉन्ग फेमस है जेको भी सॉन्ग माशाल्लाह ता पेश करदा है वो डायरेक्ट थी वेंदो वजह छा है केड़ो जादू कंदा है तवा बस अल्लाह जी मेहरबानी गाना तो सुपर हिट अचन पिया माशाल्लाह प्रोडक्शन में माशाल्लाह इरशाद साहब असन सां मेहनत कंदो है जने भी असां कम कंदा आहियूं त उनमें तमाम बेहतरीन सिलेक्शन होंदी है जैसे सागर शाह जी और शायद रावजी साहब जी असांजो प्यारो दोस्त है हिजबुल्लाह तमिल साहब माशाल्लाह सोहेल खासकिन साहब जो कराची में प्यारो दोस्त है हिजबुल्लाह साहब जी जी माशाल्लाह इलाही साहब सां प्यार भी कंदो है जने भी असां कराची में आहियूं उन वटि ईंदा आहियूं ऐं दोस्तनि जूं महिरबानियूं आहिनि जो असां अॻिते आहियूं ऐं हमेशह दोस्तनि जो सहकार रहियो आहे असां सां तमामु थोरा त सभिनी दोस्तनि जा सिंध वासियुनि जा जेके बि असांखे ॾिसनि पिया ऐं पंहिंजे उस्तादनि जा जेके असां महिनत कंदा आहिनि मां तमामु शुक्रगुज़ार आहियां अच्छा जी इन साइड ते जेको शख्स मौजूदु मासल तमामु ज़्यादा सीनियर आहिनि ऐं जेकी शबीर माशाल्लाह नालो आहे तव्हांजो उस्ताद शबीर तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो शबीर कीअं तव्हांजी लख कुर्बन तव्हां टाइम कढी ए टू ज़ेड में आहियो मुनवर साहब तव्हां मौजूदु आहियो वॾी मां थोरा थी ऐं तव्हांजी ऐं तव्हांजो टाइम ज़रूरी आहे मूंखे खपंदो ज़हरी ॻाल्हि मुनवर साहब जो आवाज़ जो जादू हूंदो आहे लाइव जेके गीत फ्रेंड्स तव्हां ॿुधी सघो था फ़ोन कॉल कयो तव्हां ए टू ज़ेड में शामिलु थी सघो था मुनवर साहब खां कोई भी फरमाइश करे सघो था खोड़ सारा सॉन्ग आहिनि ऐं मां ॿुधंदी बि आहियां स्टार्टिंग में अगरि तव्हांजो आवाज़ जो जादू हुजे तव्हांजी ख़ूबसूरत आवाज़ खां मां शो जी शुरूआत कयां छा ख़ैर तमामु बेहतरीन सॉन्ग आहे बिल्कुलु ऐं तक़रीबन सभिनी दोस्तनि खे इंतज़ार बि हूंदो मुंहिंजे ख़्याल में तमामु बेहतरीन सॉन्ग आहे असांजो प्यारो सिंध जो शाइर आहे शाइर चंद साहब जो बेहतरीन फेमस सॉन्ग आहे सभिनी माशाल्लाह ऑसम ऑसम मेरे सॉन्ग ॿुधण खां पोइ मुंहिंजो दिलि नथी चाहे त तव्हां कंटिन्यू ॻायो बसि कंटिन्यू माशाल्लाह ऑसम लेकिन मां सम्झां थी त कम अरसे में एॾो तव्हां धूम मचायो हुनजी वजह छा आहे कम टाइम हिन फील्ड में मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे एतिरो टाइम न थियो आहे कम टाइम थियो हिन कम टाइम में माशाल्लाह सुपर डुपर सॉन्ग जेके बि तव्हां सॉन्ग्स पेश कयो था उहे सॉन्ग तव्हांजा अलाह जी महिरबानी आहे छो जो आहे त सभु कुझु पंहिंजो पाण ते डिपेंड आहे जेको माण्हू सिंसियरिटी सां कमु करे पियो उन खे अलाह सां इज़त ॾिए पियो ऐं ॿियो त वरी पंहिंजी माउ जूं पीउ जूं दुआऊं दोस्तनि जूं दुआऊं ऐं अहिड़ा कंपनी वारनि जूं दुआऊं जेके असां प्यारा दोस्त आहिनि ऐं सिलेक्शन ऐं असांजा जेके उस्ताद आहिनि उनजो महिरबानी असांजो उस्ताद गुलाम शबीर परवेज़ असांजो अशोक भाई ग्रेट मास्टर असांजा तमामु बहितरीन कमु कनि पिया अलाह सां उन्हनि जे करे इज़त ॾिए पियो उन्हनि जूं महिनतूं आहिनि अलाह सां रंगाए माशाल्लाह माशाल्लाह अच्छा मुझे ख्याल में कैरेक्टर किरदार के अक्सर ए टू ज़ेड में हूंदा आहिनि सुने कुछ नज़र अची रहियो किथे बाबा हलो उस्ताद कैसा मुसा ॻाल्हाइजो उस्ताद ॻाल्हाए इजाज़त मां हे कलाम सिखां थो बसि साईं सां बसि ॻाढो ॿधरायो आहे बसि मां साईं सां त गॾु हूंदो कैसा शायद साहब सां हे साईं सां उस्ताद वॾे सां अच्छा एल्बम था दादी कदर केड़े सिंगर जे करण चाहींदो मतलब जेके न्यू अचन था उनजा जेके फेमस थी चुका आहिनि उनजा सायरा फेमस न जेको आहे उन्हनि जा बि कयो पिया आहे न्यू टैलेंट अचणु खपे न्यू टैलेंट ईंदो त ज़ाहिर ख़बर पवंदी इन करे नवां नवां फनकार अचनि पिया उनजो बि असां कमु कयूं पिया काफ़ी अचनि इन करे अच्छा तव्हांखे बि आभार कई मूंखे तव्हां खे बाक़ी मूंखे यादि न आहे ओनली चवंदो त पोइ मूंखे यादि न पर के मूंखे यादि न आहे केॾी ऑफर की अच्छा जिते मूंखे
ख़बर है तव्हां तकरीबन माण्हू खे सपोर्ट कंदा आहियो ऐं मतिलबु अॻिते अचण जे लाइ एल्बम जे लाइ तव्हां सीनियर जेके बि फनकार आहिनि काफ़ी जेके असांजा सुठा ॻाइणा आहिनि उन्हनि खे